प्रिय शागिर्दों, सच्चा सरमस्त जो चूंड कलाम नूरी ऐं तमाची पाण करे रहिया आहियूं। इन जूं 15 पॉइंट्स करे चुका आहियूं त कहिड़ीअ तरह जेको तमाची राजा आहे नूरीअ ते राज़ी थी करे, नूरीअ जे सूरत ऐं सीरत ते राज़ी थी करे उन जी सॼी जेका आहे कींजर ढंढ ते तमामु घणा उन्हनि खे कींजर ढंढ ते जेके माण्हू रहनि था, जेके घटि ज़ात जा माछी ऐं मल्हा रहनि था, उन्हनि खे कहिड़ीअ रीति ढहे छॾियो आहे। मतिलबु तमामु घणा उन्हनि खे हीरा जवाहर ॾिना आहिनि। उन्हनि जे बारे में ज़िक्र हली रहियो आहे। त पाण अॼु कयूं था सोरी मिसरा, जंहिंमें हिन ॿुधायो आहे त जिन मां पुछड़ी बांस आई आई कम आम ख़ल्क़ खे तिन सां समे जाम जा एॾा थिया इख़लास अतुर अंबीर मुश्क जा वॻे ॾियनि वास लखे कन लिबास ज़रिए ज़र बाफ़ जा। छा मतिलबु आहे हिन जो त जिन मां पहिरीं पुछड़ी गंदी बांस ईंदी हुई आम ख़ल्क़ खे, आम जनता खे, तिन सां समय जाम अॼु तमामु घणा इख़लास कया आहिनि, मतिलबु मोहबत उन्हनि जे मथां बरसाए रहियो आहे। अतुर अंबीर मुश्क उन्हनि जे मथां सुगंधित पदार्थ उन्हनि जे वॻनि ते, उन्हनि जी ड्रेसिस ते लॻाए रहियो आहे। लखे कन लिबास ज़रिए ऐं ज़रफ़ाक थिया क़ीमती जेके लिबास माना उन्हनि जा वेस वॻा जेके आहिनि उहे ज़रिए जा ज़रबख़्त जा आहिनि ऐं कीम खाप जा आहिनि। उहे पहिरे रहिया आहिनि। सभु उन्हनि खे राजा सौगात में सूखड़ीअ तौरु ॾेई छॾिया आहिनि। पोइ आहे त मुहाणीअ मर्क तमाची तुरेल थियो। अॼु मुहाणीअ जो मर्क शान जेको आहे उहो मथे थी वियो आहे। तमाचीअ उनजो शान ताजदार छट धणी बणिजी करे उनजो मान मथे करे छॾियो आहे। अॼु उहे मथे में गुलाब ऐं अतुर अर्क लॻाए रही आहे। कयाई कोन फ़र्क़ु पाण गॾियाई गादरी। इहो तमाची राजा आहे जेको उन को बि फ़र्क़ु को बि तफ़ावत कान कयो आहे ऐं उन पंहिंजो पाण खे उन्हनि घटि ज़ात मुहाणियुनि स्त्रियुनि सां पंहिंजो पाण खे मिलाए छॾियो आहे। पोइ आहे नेक्स्ट पॉइंट, खिखीअ माण सेखारियूं छिछीअ पियसि छज। जिन खिखी मतिलबु तमामु बुछड़ी बांस ईंदी आहे ऐं तमामु घटि ज़ात जूं जेके हूंदियूं आहिनि उहे छा थियूं आहिनि, अॼु पांध तंहिं पांधसी लॻो थिए लॼ, मतिलबु जंहिंजा पलव जोड़न सां असांखे लॼ पे आहे, शर्म पे आहे। समो ॼाम सुइज उभो उन्हनि सां करे। अॼु समो त माना बादशाह जेको आहे उन्हनि सां सुइज करे रहियो आहे, उन्हनि खे तमामु घणो प्यारु करे रहियो आहे। पोइ आहे नेक्स्ट पॉइंट, ॼाम खयों चारो। ॼाम अॼु खिली करे उन्हनि जो ॼारो, उन्हनि जो ॿार जेको आहे मरकी करे उन्हनि जो मतिलबु शान मान सां उन्हनि जो मुंहुं मथे कयो आहे। कुल कींजर किनारो मुहाणनि माफ़ी थियो। अॼु कींजर ढंढ ते जेके माण्हू रहनि था, मुहाणा रहनि था, उन्हनि जूं सॼियूं ढलूं उन्हनि जूं करूं जेके आहिनि उहे माफ़ करे छॾियूं अथई। बेहूदा बेआब कींजर मथे कंदी, जेके बेहूदा हुआ तमामु घणा बेहूदा, मतिलबु उन्हनि में के बि इज़त कान कंदा हुआ, उन्हनि में मैनर्स जी जेका ॻाल्हि ई कान हुई। उहे छा थिया आहिनि, जे पलउ लॻे ॼाम जे, ॼाम नूरीअ जो जेको पलउ आहे उहो ॼाम सां जुड़ियो आहे त उन्हनि जो मुंहुं ॾिसण में आयो आहे, उन्हनि जो मुंहुं ऊचो थियो आहे। शान मान सां उहे मुंहुं मरकी रहिया आहिनि। ॿिया सभु हर्फ़ हिसाब मलाहनि माफ़ कया ऐं उन्हनि जा ॿिया जेके सभु हर्फ़ हुआ, सभु हिसाब जेके बाक़ी उन्हनि जे मथां लहणंदा हुआ, राजा जाम उन्हनि खे लहणंदो हुओ, उहे सभु उन्हनि जी बाक़ी हिसाब ख़तमु करे छॾियो आहे ऐं उन्हनि खे तरह तरह जा पदार्थ ॾेई करे उन्हनि जो मुंहुं मथे करे रहियो आहे। उन्हनि खे तमामु घणियूं मतिलबु चवण जो आहे ख़ुशियूं बख़्शे ॾेई रहियो आहे। पोइ आहे त तंबूअ जी तनाब अॼु खुती कींजर कींदे। राजा जाम तमाची जेको आहे उन्हीअ नूरीअ जे शहर में वञी करे तंबू अॾियो आहे, मतिलबु पांडाल न ॾींदा आहियूं पाण, उनखे चइबो आहे तंबू। रसी जोड़े करे उनजे मथां पाल विछाए करे उन्हनि सां गॾु पंहिंजी विंदर करे रहियो आहे। नाद वॼनि था नादरी ॿिया बि रूद रबाब। उते तमामु घणियूं महफ़िलूं मची रहियूं आहिनि, ॻाइण जा साज़ वॼी रहिया आहिनि। जिते खिखीअ खोड़वा कीमा तित कबाब, जिते गंदी बांस वारा मच्छियूं हूंदियूं हुयूं उते अॼु कीमा ऐं कबाब रधिजी रहिया आहिनि। वतन मुहाणा मस्तु थिया माछी बे
अॼु जेके आहिनि उहे मुहाणा जेके आहिनि उहे तमामु घणा चमकी रहिया आहिनि। तिन था सभु हिसाब तमाचीअ तम कया। उन्हनि जा सभु हिसाब जेके आहिनि राम तमाचीअ तम करे छॾिया आहिनि, यानी ख़तमु करे छॾिया आहिनि। नेक्स्ट आहे त ॾुध जिनी ॾोॾा पहिरण पाॿोड़ा तिन। जेके ॾुध ऐं ॾोरा घटि क़िस्म जो जेको अनाज खाईंदा हुआ ऐं पाॿोड़नि जी जेका खल थींदी आहे उहा पहिरींदा हुआ। पेठा वञनि तिन जा गप अंदरि गोॾा। गप उन गप में उहे गोॾनि जे ताईं गोॾनि ताईं पाणीअ में जी गप में उहे कमु कंदा हुआ। से पटनि जे पींगनि में तिन लाल पटनि जे पींग में रेशमी जेके थींदा आहिनि न धागा, उन्हनि जा पींगा जुड़ियल आहिनि, झूला जुड़ियल आहिनि। उन्हनि सां गॾु अॼु राजा जाम तमाची लोॾा खाई रहियो आहे, तमामु घणी ख़ुशीअ में मस्तु ॾिसण में अची रहियो आहे। उहे आणियो ओॾा थो वीर विहारे वट में। उन्हनि खे अॻियां विहारे करे उन्हनि सां विंदर सां ख़ुशीअ जा गीत ॻाए रहियो आहे, ख़ुशीअ में मगन आहे। तमामु घणो जेको राजा आहे उन्हनि सां प्रसन्न नज़र में अची रहियो आहे। पोइ आहे पेरे उगाड़ियूं जे घुमियूं तिन लॻियूं सभु सुतियूं। साड़ जुड़ाव जुतियूं थे ॾिनियूं तमाचीअ तिन खे। इहा पॉइंट जेका आहे 23 पॉइंट आहे। त हुन में छा आहे, इहा पाण सुभाणे कंदासीं। हिन में छा आहे त पेरे उगाड़ियूं जूं घुमे, जेके पेरनि सां उगाड़ियूं हुयूं, मतिलबु चाहे बरसाति हुजे त उन्हनि जा पेर थधा थी वेंदा हुआ, या गर्मी हूंदी हुई त उन्हनि जा पेर उस में सड़ंदा हुआ, पर उन्हनि खे राजा जेकियूं आहिनि जुड़ावदार जूतियूं ॾिनियूं आहिनि ऐं उन्हनि खे साण जुड़ाव जूतियूं, जुड़ावदार मतिलबु हीरनि जवाहरनि जेको मौजूदियूं थींदियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि ॾिनियूं आहिनि ऐं तमाची उन्हनि ते तमामु घणो महिरबानी थी रहियो आहे। अञा हिन जे ॿिए बि पॉइंट्स आहिनि, इहो सुभाणे पाण ख़तमु कंदासीं। इन में का बि तव्हांखे अगरि डिफ़िकल्टी हुजे, इन जो जेकी भाषा आहे उहा प्योर सिंधी आहे ऐं इन में का मतिलबु मुंझण जी ॻाल्हि आहे कान, छो जो ॾुखिया अखर जेके आहिनि जेॾीमहिल तव्हां इहो ॿुधो थियूं मुंहिंजो जेको लेक्चर अपलोड थियल, त उहो किताबु तव्हां पाण सां खोले करे वियो, छो जो हीअ पोइट्री आहे। पोइट्री बिना अॻियां किताबु रखण जे तव्हांखे घटि सम्झ में ईंदी, इन करे अॻियां किताबु खोले वियो ऐं अखरनि जी मीनिंग जेका आहे ॾिसंदी हलियो ऐं मुंहिंजी जेका मां मीनिंग तव्हांखे ॿुधायां थी उहा ॿुधो। ऐं तव्हांखे अगरि कुझु सम्झ में नथो अचे त बेहद तव्हां पुछो। शायदि हींअर 16 नवंबर खां वरी 30 नवंबर ताईं सरकार कॉलेजनि में अचण लाइ ॿारनि खे मना कयो। 1 डिसंबर खां तव्हां ईंदियूं त उहे डिफ़िकल्टियूं गॾु करे खणी अचिजो, त मां तव्हांखे हुननि जे सॉल्व करे ॿुधाईंदसि। बसि अॼु एतिरो।